जिए बिलावल जिए बेनजीर, जिए बिलावल इस्लामाबाद में पीपी जी 50 सालगिरह ते कोठायल जलसे के खिताब कंदे पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त पीपी शहीद भुट्टे ऐं शहीद बीबी जे उसूलनि ते कायम आहे त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। भुट्टो तेरा काफिला रुका नहीं, थामा नहीं, बीबी तेरा काफिला रुका नहीं, थामा नहीं। हुन चयो त हू बराबरी ते ॿधल मुआशिरो ऐं वसीलनि जी मुनसिफ़ाणी विर्छ चाहिनि था। जमहूरियत में ही पाकिस्तान अॻिते वधी सघे थो। संदसि चवणो हो त हुननि सदाईं गैर मामूली हालतुनि में इक़्तिदार संभालियो। हू पंहिंजे लाइ न पर ग़रीबनि लाइ इक़्तिदार चाहिनि था। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त विरसे ऐं मीरास में फ़र्क़ु हूंदो आहे। पीपी हर उन शख़्स जी मीरास आहे जेको शख़्सी आज़ादी ऐं बराबरी ते यकीन रखे थो। पीपी चेयरमैन चयो त अॼु उहा मीरास 3 नसुल ॾांहुं मुंतक़िल थी रही आहे। ये तीसरी नस्ल है जो इंसानी अजमत और मुनसिफाना समाज के वही अलम थामे उस काफिले की फिक्री रवायत को सीने से लगाए, आज भी जदोजहद के मैदान में सर गर्म है। संदसि चवणो हो त 70 जे ॾहाके में शहीद ज़ुल्फ़कार भुट्टे खे इक़्तिदार मिलियो त मुल्क जी हालत कमज़ोर हुई। भुट्टे मुल्क खे मुतहिद कयो ऐं आइन ॾिनो। 1970 के इंतखाबात के बाद मुल्क एक दर्दनाक दौर से गुजरा। आमिरों के नई तर्जुबों की वजह से मशरकी पाकिस्तान और मगरबी पाकिस्तान में खलीज फटती गई। जब बच्चा कुचा पाकिस्तान नहीं संभाला गया तो इक़्तिदार शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के हवाले कर दिया गया। पीपी चेयरमैन चयो त नवाज शरीफ आइन में तब्दीली करे अमीरुल मोमिनीन बणजण जी कोशिश कई पर बेनज़ीर भुट्टो खेसि ईअं करण न ॾिनो। हुन चयो त शहीद राणीअ जी शहादत दौरान मुल्क सड़ी रहियो हो त आसिफ ज़रदारी पार्टीअ जी क़यादत संभाली ऐं अवाम जी कावड़ खे थधो कयो ऐं पाकिस्तान खपे जो नारो हयो। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त पीपी दौर में औरतुनि खे हक़ ॾिनो वियो, पघारूं वधायूं वयूं, 18 तरमीम ज़रिए आइन खे असुल सूरत में बहाल कयो वियो। पीपी चेयरमैन चयो त सिंध में अरबे रुपयनि जी लागत सां तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। तालीम ऐं सिहत जे शोबनि खे तरजीह ॾिनी पई वञे। संदसि चवणो हो त शहीद भुट्टे जे सियासी फ़ैसिले ते अमल कंदे जिदोजहद जारी रखी वेंदी। हुन चयो त हू अहिड़ा सुधारा आणींदा, हुकूमत पाण नौजवाननि खे रोज़गार फराहम कंदी, अदालत, पुलिस ऐं सिविल सर्विसिस में बि सुधारा आंदा वेंदा। बिलाल भुट्टो ज़रदारी क़ौम खे पीपी जी गोल्डन जुबली ते वाधायूं पिणु ॾिनियूं।